अलीकार ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कोई में टाउन मुलाज़िम जे क़त्ल वारे मामले में अॻभराई थी आहे। जवाबदार साले पारां दोस्त सां गॾिजी भेणवीअ खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो वियो आहे। जवाबदार महर अली खोखर खे सिविल कोर्ट हिक जी अदालत में पेश करे क़त्ल जो बयान रिकॉर्ड करायो वियो। जवाबदार दोस्त सां गॾिजी मक़तूल गुलाम नबी खोखर खे नशेआवर गोरियूं खाराए रस्सीअ सां घुटा ॾेई क़त्ल करण जो एतराफ़ कयो। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कराया आहियूं। कोनरी में टाउन मुलाज़िम जे क़त्ल वारे मामले में अहम अॻभराई थी आहे। जवाबदार साले पारां दोस्त सां गॾिजी भेणवीअ खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो वियो आहे। जवाबदार महर अली खोखर खे सिविल कोर्ट हिक जी अदालत में पेश करे क़त्ल जो बयान रिकॉर्ड करायो वियो। जवाबदार दोस्त सां गॾिजी मक़तूल गुलाम नबी खोखर खे नशेआवर गोरियूं खाराए रस्सीअ सां घुटा ॾेई क़त्ल करण जो एतराफ़ कयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। कोनरी में टाउन मुलाज़िम जे क़त्ल वारे मामले में अहम अॻभराई थी आहे। जवाबदार साले पारां दोस्त सां गॾिजी भेणवीअ खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो वियो आहे। जवाबदार महर अली खोखर खे सिविल कोर्ट हिक जी अदालत में पेश कयो वियो। क़त्ल जो बयान बि रिकॉर्ड करायो वियो। जवाबदार दोस्त सां गॾिजी मक़तूल गुलाम नबी खोखर खे नशेआवर गोरियूं खाराए रस्सीअ सां घुटा ॾेई क़त्ल करण जो एतराफ़ कयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। कोनरी में टाउन मुलाज़िम जे क़त्ल वारे मामले में अहम अॻभराई थी आहे। जवाबदार साले पारां दोस्त सां गॾिजी भेणवीअ खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो वियो आहे। जवाबदार महर अली खोखर खे सिविल कोर्ट हिक जी अदालत में पेश करे क़त्ल जो बयान रिकॉर्ड करायो वियो। जवाबदार दोस्त सां गॾिजी मक़तूल गुलाम नबी खोखर खे नशेआवर गोरियूं खाराए रस्सीअ सां घुटा ॾेई क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अनवर मेमण। जी अनवर, कोनरी में टाउन मुलाज़िम जे क़त्ल वारे मामले में अहम अख़बराई थी आहे, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल कयुमि। टाउन मुलाज़िम जो क़त्ल वारो मामलो आहे, जिन जो सालो गिरफ़्तार हो, उन पारां क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। ॿुधाईंदो टाउन मुलाज़िम जो मक़तूल गुलाम नबी खोखर हो, जिन केस में जो सालो महर अली खोखर है, उन चवण है तो मक़तूल जो है सो पुलिस वारा कोर्ट में जो है अदालत जवाबदार महर अली खोखर जो मक़तूल है ना गुलाम नबी खोखर, उन जो सालो है महर अली खोखर, उन जो तरफा एतराफ़ किया वियो आहे। नशेआवर जो गोरियूं खाराए दोस्त सां गॾिजी रस्से सां घुटा ॾेई क़त्ल किया है। क़त्ल करण बाद मक़तूल गुलाम नबी खोखर जो लाश है उनके खोटियल खड में पूरे मथा जो सिरूं रखियूं, अड़ो है एतराफ़ जवाबदार महर अली किया है। बे बार तक ॿुधायो सिविल कोर्ट कुंडी की अदालत जवाबदार महर अली खोखर जो बयान रिकॉर्ड करण बाद केस जो सब्जेल उमर कोर्ट माने छॾियो आहे। जी।